दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी असन उम्मीद है तव्हीं सब ठीक हूंदा। थोड़े टाइम खां पोइ वरी तव्हां सां हाज़ुर थिया आहियूं। हिकिड़ो हमरा हो जंहिंजी एक्सीडेंट में हितां बांह कटिजी पई न। हाणे हू छा करे, बांह जो कटिजी पियसि त माना न अॻठि ॿधी सघे न मानी खाई सघे, हिकिड़े हथ सां ज़िंदगी खां तंग अचे हो। सोचे यार हिन ज़िंदगी जीअण खां मोह भलो आहे। पोइ माना हाणे अधु ज़िंदगी न हिकिड़ो हिसो सॼो हलियो वियो। सोचई छा करियां, किथे करियां ख़ुदकशी, कीअं करियां, पाण मारियां थो। बसि आख़िरी तय कई त बसि अलमंज़र तो वञी दरिया में बुल थो ॾियां। आयो अलमंज़र जे पुल ते अचे बीठो, सोचई दरिया जे हिन पासे जेकॾहिं बुल ॾिनमि त पाणी कोन्हे, कंधु भॼी पवंदो, इन करे हिन पासे थो ॾियां। फिरी जो आयो त उते जिथे ख़ुदकशी करणु वियो उते हिन खां पहिरीं हिकिड़ो हमराह बीठो आहे जंहिंखे ॿई ॿाहूं कोन्हनि, कटियल अथसि हितां ऐं खिलाए थो, टपा थो ॾिए, ख़ुशि थो थिए। हिन हुनखे ॾिसी पहिरीं त परेशान थियो, पोइ पुछा कयसि त माजरा छा आहे, मुंहिंजी हिकिड़ी बांह कटियल आहे, मां ज़िंदगी खां तंग अचे ख़ुदकशी करण जे लाइ आयो आहियां, तोखे ॿई ॿाहूं कोन्हनि, तूं खिलम बुटियो पियो, चकर छा आहे? हुनखे चई यार तोखे ख़ुदकशी लॻी आहे, मूंखे दिया पुठीअ में ख़ारिश थो, हाणे मां सोचां थो त मां हथ कोन्हनि खना छा सां। ईअं अहिड़े ई क़िस्म जा अलाए केतिरा असां माण्हू ईअं अहिड़ा ई ख़ुशि हूंदा आहियूं। मिसाल हिकिड़ो पोरे हितां न जेको 600 रुपया ॾियाड़ी मज़दूरी करे महिनत बचनि खां अटो बटालू वठी जॾहिं शाम जो घर वेंदो आहे, इन्हनि ॿाहुनि कटियल वारनि वांगुरु ख़ुशि ज़रूरु थींदो आहे। पर ईअं जो हुनजे ॿाहूं कोन्हनि, खनी कीअं सघे। ईअं हिकिड़ो हारी आहे जेको 12 महीना फसल ते बचनि सूदो महिनत करे फसल तयारु करे, ॿार तयारु करे, उहो जॾहिं दंकंदो आहे उन टाइम ख़ुशि थींदो आहे त हिन मां मूंखे हिसो ईंदो। पर इहा ॿी ॻाल्हि आहे त जॾहिं उहो ज़मीदार हिसो खणणु ईंदो आहे ऐं उनजो हिसाबु करणु ईंदो आहे त हुन लाइ कुझु कोन बचंदो आहे, अञा कर्ज़ ई उहो हूंदो आहे। सो इहा ख़ुशी उहा आहे जेका हुन ॿाहुनि कटियल जी आहे। ॿी ख़ुशी हीअ आहे त हमरा हिकिड़ो ॿहराड़ी जो माण्हू हो सादो, उन छा कयो, आयो हिकिड़े शहर में पैसा, ॿहराड़ीअ माण्हू वटि हुआ ई कोन, गोॾ ॿधी पई आहे ऐं पोचो मथे सां ॿधल। सोचई त सस्ते में सस्ती जेका शइ हुजे उहा ॿारनि खां वठी वञा। पुछाए की हमरा कोई ॾोॾा कीअं थो, चई त रुपए किलो, चई त पोइ मूं वटि ॿ आहिनि, 2 किलो ॾे। पोचे जी गंढ में ॿधी वर मथे करे गोॾ जा, ऐं पंधु ॻोठ हुजे त परे उन सां 2-3 किलोमीटर निकिरी पियो, रस्ते सां वञे बि पियो आहे। पोचे जी गंढ कंध कुल्हे में पई अथसि, हिकिड़ो ॾोॾो कढी खाधई। अॻिते सोची यार ॿार आहिनि नंढड़ा, 5-7 ॿार आहिनि, उन्हनि खां खई वञा, मां त कॾहिं कॾहिं ईंदो आहियां हिते खावां थो। वरी अॻिते हलियो, वरी ॿीहर खाधई, सोचई बसि हाणे न खाईंदुसि। वरी अॻिते हलियो, वरी कढी खाधई ॾोॾो, बसि चई हाणे वाइदो आहे न खाईंदुसि। वरी पंधु 2-3 किलोमीटर अकेलो माण्हू पियो वियो, चई हाणे खाधुमि त साम्हूं जो ॾिठईं त पादर पियो हिकिड़ो सुकल, चई हाणे जे करे ॾोॾो खाधुमि ॼण इहो पादर खाधुमि। वरी अॻिते हलियो, वरी ॻाल्हि विसरी आहे, वरी कढी खाधई। अञा अॻिते हलियो त वरी ॾिठईं सफ़ा हाणे खाईंदो वञे बि पियो। सोचे वरी हाणे हुनखे छो जो ॿार उहो अहसासु ज़हन ते जहिड़े टाइम तरी पियो अचे त मासूम ॿार आहिनि, ज़ाल ऐं ॿार नथा अचनि, उन लाइ खई वञा। अॻिते वियो त हिकिड़ो मेंह जो सुकल छेणो ॾिठईं, चई हाणे जेकॾहिं ॾोॾो खाधुमि ॼण इहो छेणो खाधुमि। वरी अॻिते हलियो, वरी खाधई। ॻाल्हि खुटाइणी जॾहिं ॻोठ जे वेझो आयो, ॻोथरी में जो हथो ई त 2 ॾोॾा बचिया आहिनि। दिलि में सोचईं त खाधमि उअं ई, पर उहे छेणा ऐं पादर करे खाधमि, ॾोॾा करे न खाधमि। असां वटि आम माण्हू जेके ज़िंदगी में जेके बि कमु कनि था न, वकील वकालत खे सॼी उमिरि कंदो वकालत, पर वेठो गारियूं ॾींदो, यार हे बि को शोभो आहे। मास्तर हूंदे मास्तरी खे गारियूं ॾींदो, यार हे बि को शोभो आहे। उहो इन करे हुनजी जेका ख़्वाहिश ऐं उमेदूं आहिनि उहे अॻे वॾे माण्हू सां आहिनि। इहो इन शोभे में रहंदे हुनखे गारियूं ॾींदो आहे। सो हुन काके जी ॻाल्हि वांगुरु हिकिड़ा माण्हू इन करे ख़ुशि आहिनि जो उन्हनि खे ॿाहूं कोन्हनि, पुठनि में ख़ारिश आहे तॾहिं ख़ुशि आहिनि। ॿिया उहे आहिनि जेको कुझु अथनि उहो छेणा ऐं पादर करे था खाइनि। हक़ मौजूद जे सिंध।